अस्सलाम वालेकुम। अच्छा पाण जेको हाणे प्राविंस जी सीरीज़ स्टार्ट कई आहे, इन खां अॻु में तव्हांखे सिंध प्राविंस ते लेक्चर मिलियो हूंदो। अॼु पाण कंदासीं गिलगित बल्टिस्तान मतिलबु GB। ठीकु आहे, शॉर्ट फॉर्म में इनखे पाण GB चवंदा आहियूं। अच्छा, इनमें डिवीजन्स घणी आहिनि? डिवीजन्स इनमें आहिनि टे, सिर्फ़ु टे आहिनि। इन जे करे पाण उन्हनि जा नाला बि लिखंदासीं। कहिड़ी आहिनि? हिकु बल्टिस्तान, ठीकु आहे, ॿी आहे ड्यामर, टी जेको आहे गिलगित। ऐं डिस्ट्रिक्ट इनमें घणी आहिनि? डिस्ट्रिक्ट इनमें आहिनि 14। CM जेको आहे GB जो केरु आहे? CM आहे ख़ालिद खुर्शीद शाह। ख़ालिद शेड पई थी, लाइट बंदि कयो। अच्छा, हे थी वियो CM। हाणे जेको गवर्नर आहे, गवर्नर जेको आहे उहो आहे राजा जलाल हुसैन। ठीकु आहे। इहो जेको आहे GB कॾहिं पार्ट थियो पाकिस्तान जो, बिकम पार्ट ऑफ पाकिस्तान? इन 1974। ठीकु आहे। इन खां अॻु में जेको आहे 1970 ताईं पाण इनखे छा सॾींदा हुआसीं? इनखे सॾींदा हुआसीं फाना। वी कॉल्ड इट फाना, फेडरल एडमिनिस्ट्रेटेड ठीकु आहे। अॻु में इनखे पाण नॉर्दर्न एरियाज़ बि चवंदा हुआसीं, जेको अॼु ताईं बि सॾियूं था पिया। अच्छा, इनखे प्राविंस जो दर्जो कॾहिं मिलियो? 2009 में। ठीकु आहे। हिते कुझु तमामु फेमस पासेस बि आहिनि। अच्छा, उहो ॾिसूं।